दावत इस्लामी पारां हुज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जश्न विलादत थैलेसमिया केयर सेंटर नवाबशाह में इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। इन खां अॻु दावत इस्लामी जे अॻुवाननि सेंटर जे मुख़्तलिफ़ वार्डनि में वञी थैलेसमिया जे ॿारनि सां मुलाक़ात करे संदुनि अयादत बाद सिहत याबीअ लाइ इज्तिमाही दुआऊं पिणु घुरियूं। जंहिं बाद महफ़िल मिलाद जो एहतमाम कयो वियो, जिते जावेद अहमद अत्तारी ऐं मोहम्मद अनस अत्तारी आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में नात शरीफ़ पेश कयूं। इन मौक़े ते दावत इस्लामी जे शोबे मेडिकल जे निगरान शहज़ाद अहमद अत्तारी बयान कंदे चयो त असीं ख़ुशि नसीब आहियूं जो पाक परवरदिगार जल शानो असांखे पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती कयो आहे ऐं उन ई पालनहार जो हुकुम आहे त मुंहिंजे महबूब ते कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ो। इन करे असां ते फ़र्ज़ु थिए थो त असां संदसि महबूब जो उम्मती थियण जे नाते दुरूद शरीफ़ पढ़ूं। हिन चयो त केतिरनि ई नबियुनि ऐं उम्मतियुनि जी ख़्वाहिश हुई त असीं बि हुज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हुजूं। हा, इन करे दावत इस्लामी हर वक़्तु इहो ज़हन ॾिए थी त कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ूं। हिन थैलेसमिया सेंटर जी इंतिज़ामिया खे ज़हन ॾिनो त हू थैलेसमिया जे ॿारनि ऐं उन्हनि सां गॾु ईंदड़ वालिदैन यानी अटेंडेंट्स खे बि ज़हन ॾियनि त जेसीं ब्लड लॻे तेसीं दुरूद शरीफ़ पढ़ंदा रहनि। इन खां अॻु थैलेसमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी जे जॉइंट सेक्रेटरी ग़ुलाम नबी चन्ना दावत इस्लामी जे अॻुवाननि खे सेंटर जे मुख़्तलिफ़ शोबनि जो मुआइनो करायो, जॾहिं त थैलेसमिया जे नौजवान दानिश तुनियो ऐं ग़ुलाम मुर्तज़ा मेमुन संदनि सेनेटर अचण ते शानदार आदर भाव पिणु कयो। इन मौक़े ते कामरान अत्तारी, अनवर अत्तारी, शाहिद ख़ान, अयाज़ चन्ना, आगा राशिद, आगा अमीन, मोहसिन अबड़ो, पीर रफ़ीक ऐं यासिर मेमुन समेत कई शख़्सियतूं पिणु शरीक हुयूं।